बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाजी मोहम्मद अशरफ कासगीली, प्रेसिडेंट गेस्ट सिंध जे सभिनी सरकारी मुलाज़िमनि सां मुखातिब आहियां त रिसेंटली फिनांस डिपार्टमेंट जेको पेंशन रिफॉर्म्स जो सर्कुलर कढियो आहे, जेको 100% मुलाज़िम दुश्मनी ते मुबनी आहे, जंहिंखे गेस्ट सिंध अॻे ई रिजेक्ट करे चुकी आहे। ऐं मां पंहिंजे सभिनी स्पेशली उस्ताद बिरादरी खे इहा गुज़ारिश थो कयां त तव्हां इत्मिनान सम्झो, असां तव्हांजे इन मामले खे सीरियस वरितो आहे। गस्टा कॾहिं बि तव्हांजे नुक़सान लाइ नथी सोचे सघे, जेतिरे क़िस्म जी फाइट हूंदी उहा कंदासीं, तव्हां इत्मिनान सम्झो। ऐं उन खां अलावा जेके बि गवर्नमेंट पंहिंजूं स्ट्रेटजी चेंज कयूं उन मुलाज़िम दुश्मनी जूं, त असांखे बि पंहिंजे प्रोटेस्ट जी स्ट्रेटजी चेंज करणी पवंदी। उहा स्ट्रेटजी रखणी पवंदी जंहिंसां लॉन्ग रन में रिज़ल्ट मिले। पोइ छो न असांखे कराची में हफ़्तो लॻे, 10 ॾींहं लॻनि, 15 ॾींहं लॻनि, उते छो न वेहणो पए। उन लाइ मेंटली सभु तव्हां तयारु थी वञो, उस्ताद सेकेंडरी सभु तयारु थी वञो, मुलाज़िम जा सभु तयारु थी वञो। ऐं इहा माज़ी वारी रवायत तव्हांखे ख़तमु करणी पवंदी त तव्हां सुबुह 10-11 बजे कराची पहुचो ऐं 4 बजे वापसी जी तयारी कयो, त पोइ एॾा वॾा मसइला सवलाई सां हल नथा थी सघनि। हीउ अहिड़ो मुल्क आहे, अहिड़ो सूबो आहे, तव्हां ॾिसो दुनिया जे फंडामेंटल राइट्स जे बि ख़िलाफ़ नोटिफिकेशन आहे। सीनियर सिटीज़न उन जे त हक़नि जो तहफ़ुज़ कबो आहे। आईन पाकिस्तान सीनियर सिटीज़न जे हक़नि जो तहफ़ुज़ थो करे। ऐं हिते सिंध हुकूमत जी हालत इहा आहे, भई सिंध जी हिन में गवर्नमेंट नौकिरी में छा रखियो आहे? कुझु कोन रखियो आहे। हा, गवर्नमेंट जी नौकिरी तॾहिं एक्सेप्ट कंदा आहियूं त पेंशन सेक्यूर हूंदी आहे, जीपी मिलंदी सेक्यूर हूंदी आहे, ग्रुप इंश्योरेंस हुअं ई खसे विया आहिनि हलिया। त भाई जेकॾहिं तव्हां सवाइ चंद करप्ट वॾी लेवल जे ऑफिसरनि खां सवाइ नंढे मुलाज़िम खे इहा सेक्यूर हूंदी आहे त मुंहिंजी पेंशन मिलंदी। हिते बजाए बेनिफिट ॾियण जे, बजाए मुलाज़िम खे ख़ुशहाल करण जे, हिते तव्हां खसे था छॾियो। तव्हां नौकिरी कहिड़नि शर्तनि ते ॾिनी? इन ते ॾिनी त तव्हांजी पेंशन ख़तमु कंदासीं। तंहिंजे करे असां हिनखे रद्द था कयूं। ऐं इनशा ताला मां तव्हांखे यकीन थो ॾियारियां, मरण घड़ी ताईं मां तव्हांजे हक़नि लाइ लड़ंदुसि, विढ़ंदुसि। ऐं सिंध जी सेंट्रल वर्किंग कमेटी जो आम इजलास इन एजेंडा ते 10 तारीख़ आचरे ॾींहुं मटियारी में असां रखे छॾियो आहे। ऐं पूरी सिंध जी लीडरशिप खे सॾायो आहे। सिंध जी लीडरशिप खे एतमाद वठंदासीं। जेको उहे फ़ैसिलो कंदा उन खां हटी करे ॿियनि मुलाज़िम एसोसिएशन जेके बि यूनियन्स आहिनि, एसोसिएशन सिंध में, उन्हनि सभिनी सां कॉन्टेक्ट कंदासीं। उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे मेंबरनि खे तयारु रखनि। ऐं तव्हां असांखे इहो सोचणो पवंदो, इहो फ़ैसिलो करिणो आहे त पाण खे जेसि ताईं रिज़ल्ट न मिलंदो, जीअं माज़ी में उन्हनि ज़्यादतियूं कयूं, हज़ारे मुलाज़िम वठी हलो, पोइ बि ज़्यादती थिए त मुंहिंजा भाउरो पाण खे बीहणो पवंदो। ऐं तेसि ताईं बीहणो पवंदो जेसि ताईं रिज़ल्ट नथो मिले। पंहिंजा माइंड चेंज कयो। तव्हां जॾहिं काल कंदो पंहिंजा घर छॾणा पवंदा, तव्हांखे असां सां गॾु हलणो पवंदो। असां अॻियां, तव्हां असांजे पुठियां। हर मुसीबत खे तव्हांजी लीडरशिप फेस कंदी, पर तव्हांखे घरां निकिरणो पवंदो। घर वेही सोशल मीडिया ते कमेंट करणु, नेगेटिव कमेंट करणु, लीडरशिप ते कमेंट करणु, इहे रवायतूं हाणे तव्हांखे ख़तमु करणियूं पवंदियूं। असां हर मोर्चे ते जेको बि CWC फ़ैसिलो कंदी, मां तव्हांजे साम्हूं तव्हांजे हक़नि लाइ विढ़ंदुसि। ऐं पेंशन रिफॉर्म्स इहो सम्झूं था त क़त्लेआम आहे। असां मुलाज़िमनि जो इहो क़त्लेआम आहे, इहो सिंध हुकूमत खे क़त्लेआम करणु न ॾींदासीं। इनशा ताला 10 तारीख़ स्ट्रेटजी ठहंदी, पर मुंहिंजी अपील ते सभिनी खे गौर करणो पवंदो। जेका मां तव्हांखे रिक्वेस्ट कई आहे, इनशा पाण फतेह हासिल कंदासीं।